सिजु काॾे पुट सुठल अम्मा रेस घुरायो चङी तरह सां ठीक भी नहीं डॉक्टर के बिना ॾेखारियो थई अम्मा डॉक्टर तो पटी कई हुई मूं ॿीहर ॾेखारण जी ॻाल्हि कई आहे अम्मा तू दिल जाए कर सरदार सां मिली डॉक्टर सां भी मिलंदो ईंदुसि को गरो धक कोन है जेके छरा हुया न मास मो निकिरी आ टाका लगलन चरिया छुरा मास मां गुज़रिया आहिनि का सुई थोड़ी आहे अम्मा समझा तो मां अंदर में जेके भाइयूं आहिनि न उहे न वेहण थियूं ॾियनि ना ही मूंखे सुम्हण थियूं ॾियनि स्कूटर चयो अथमि दोस्त खे उन ते वञ पो बाहियूं कहिड़ियूं अमड़े बब्बायूं ही आहिनि बुत हिक मूमल जे मुंह ॾियण वारी पाए ऐं ॿी हमले में नाकामी वारी पाए अम्मा कारतूस जे छरन जो सूरी विसरी विया त पोइ रख न सरदार वटि ॻाल्हि त बाह दादन ऐं सोराब रोके छॾी आहे अम्मा ईअं चवंदे अलाए छो घबराहट थी थिए इन सोठल जे अंदर में जेको ॿियो सोठल वेठो आहे न अलाए छो गैरत ऐं ज़िलत जी ॿोॾ में गोता खाईंदे करक थींदे महसूस थो थिए मञा थी हाणे त गिला जो गांगो लाहिणो आहे न हू वधीक ख्वारी थींदी हो त इज़त वारी हुई कान तो त वरती पी वटि छा हूंदी सो त रब थो ॼाणे अम्मा हींअर मुंहिंजे नाले सां सलाहियल आहे तलाश जारी रखंदोसांस जिते ऐं जंहिं वक्त भी मिली न ॾिस जाए मां जीअरो न छॾींदोसांस मिले त सही तोखां अॻु में मां कातर कंदीसांस ऐं हा हिकिड़ी ॿी ॻाल्हि कहिड़ी अम्मा थी भी सघे थो माइटनि वटि वई हुजे ॻाल्हि खे दॿे छॾियो हुजे इहो भी मुमकिन आहे माणस बि आई हुई ऐं संदसि इहो माइट जेको आहे शफ़न उहो बि आयो हो अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा पोइ पक समझ त इहा सॼी शरारत इन शफ़न जी आहे शफ़न जी मुंहिंजी इज़त में खलल इन शफ़ुअ विधो आहे न शफ़ुअ तॾहिं त चवां थी सरदार खे चओ इहा बदनामी वारी ॻाल्हि बि मिसारजी वेंदी ऐं इन्हनि खां फ़ैसिलो छिकण में बि सवलाई थींदी अम्मा फैसलो छाजो फैसलो तू धका हूंदी तू धका छो त सोठल जी झड़प हाथी आंदो न चुरे यो वरी कीअं थींदो ईअं थींदो आहे सरदार शान हिकु मुर्दार जे पहिरे में छॾे वियुसि डॉक्टर चालाकीअ सां त उनखे ॾाढो ॾिनो पर शान बि घर सुतो पियो थी मोचड़नि खां लिकी वञी सुतो हूंदो न बाबल गोली थत जंग में हाल वाल वठी आयो आयांसि FIR थो कटायां डॉक्टर खिलाफ मता बाबल छो बाबल छा नके सुञातो थस न सिर्फ़ सुञातो अथनि
पर हुननि ड्रामो करे भुंग बि शहबाज़ जे माण्हुनि जे नाले घुरियो आहे। हा बाबल, हाणे मालकी कंदो त सॼी गिला तव्हां ते ईंदी त रेस बहराम खान ईअं करायो आहे। हणो शाहन ते त पंहिंजे बिरादरी वारनि सां ईअं थो करे। शाहन नाराज़ थी वेंदो। लख फेरा थे असली गोडा ॿधी चढ़ी वञोसि त ईअं छो कयई? डॉक्टर ऐं दादन बि थधा थी वेंदा। बाबल असली छो नाराज़ थियनि? हा न सरदार, शाहन जहिड़ा खोड़ घटि में घटि दादन त ॾुख न कंदो न। शाहन सची करे ज़पोए। गोर जी सरदार। तैयारी पक्की आहे न? पक्की साईं पक्की। बाबा देर न थियण घुर्जे। कराची पंध आहे। बा परवेज़ अमेरिका खां अचे थो, उनखे एयरपोर्ट तां रिसीव करणो आहे। सरदार तैयारी पक्की आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में आई आहे। कहिड़ी? ॻाल्हि इहा आहे त सोढल बूटो न ॿारियो, पाण फटिजी आयो, हमरा माराए ज़ख़्मी कराए पहुतो आहे। साईं मां चवां थो औरतुनि जे अगवा जो केस दादन ते मढ़ाए विझोसि काठ में। हा न बाबल, दादन लाकम में हूंदो त पोइ ते सफ़ा ऊंद बकरियूं ॾिठूं खणी अॻियां कयो। गोहर ई खोड़ा दादन खे मालूम थिए त शहबाज़ खान कहिड़ी हस्ती आहे। दादन थो मल्हू मारे, ॾेडरी ज़ुकाम मौला जो आशान साईं। हमलो उन ते थियो आहे? तव्हां ते न थियो, ज़ोरावर आहियो साईं, ज़ोरावर। चओ एमएनए खे साईं, हुकूमत तव्हां जी आहे, ॾोही हुजे न हुजे सटिजी वेंदो। औरतुनि ऐं तव्हां ते इहा हमले जी वारदात नंढड़ी न आहे साईं। हा सोढल खान पातो आई नालो लजाए तलब शहबाज़ तो खां दादन जो सिर ऐं औरतूं घुरियूं हुयूं ऐं तूं पाण जिबो मोह करे मोटियो ही। दिल थी चवे त ढकणी घुरायो, उनमें पानी विझी तुंहिंजो नक बणायां। शहबाज़ खान आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाए, या आसमान को अख जो नाहे ठहियल जो तुझे दाहुन ते किरी पवे। तूं भी संभाले ॻाल्हाए। शहबाज़ खान तूं सोढल सां थो ॻाल्हाई, सोढल सां, कंहिं आम माण्हूअ सां न। छो त शींहुं जेकॾहिं ज़ख़्मी बि हूंदो आहे न, तॾहिं बि शींहुं हूंदो आहे, शींहुं, गिदड़ न, गिदड़ न। सोढल सरदार सां मुहमारी थो करी, ॾेडरी ऐं ज़ुकाम मौला जो आशान साईं। सरदार खे समझाए छॾ, कंहिंसां थो ॻाल्हाए? सोढल सां। हिनखे इहो बि समझाए छॾ त माण्हू माण्हूअ जी परख रखे। छा माण्हू माण्हू जी परख रखे? मुल्क जंगियूं विढ़ंदा आहिनि, जंगियूं। उन्हनि जंगियुनि में कॾहिं फतेह बि थींदी आहे त कॾहिं शिकस्त बि। मां बि हिकिड़ो फर्द आहियां, जहिड़ो आहे। सरदार मथे या छान असुल घुराए फ़ैसिलो करे चटी वठोसि। बाबल दादन उहो ई चटी कोन वठंदो, भला तव्हांजी त पत रहिजी वेंदी न। ठीकु आहे, शान खे बि घुराए त दादन ऐं सतार खे न्यापो ॾे त रखा फ़ैसिलो त तय करे पोइ हलूं। काॾे? DIG सां मिलणो आहे। छो? शहबाज़ MNA जो माण्हू आहे ऐं SSP ऐं SHO हुन जा कमदार आहिनि। DIG सां सूरत हाल रखी खेसि चवांसि त अमन अमान ते कंट्रोल करे, न त पोइ असां बि शहबाज़ जी हवेलीअ ते हमलो कराईंदासीं। पाण हे ॻाल्हियुनि में ईंदा। सही आहे सरदार। न त बगन हिकिड़ो ई काफ़ी आहे। बगन जी सट, बघड़ जो झट।
किरल वञी टिनी खे न्यापो ॾे त मूंसां मिलनि। हाज़िर सरदार। अहिड़ो हमलो कजे जो नाकामी थिए। बुढ़ी मरण जो मकाम आहे सोडल, बुढ़ी मरण जो मकाम आहे। संभाले ॻाल्हाए, संभाले ॻाल्हाए शहबाज खान, संभाले ॻाल्हाए। गौर तू कमदार है शहबाज जो, लेकिन जो त संभाले ॻाल्हाए। जेकॾहिं ज़मीन न हुजे हा न त आसमान भी न हुजे, आसमान भी न हुजे हा। शहबाज खान, आसमान जो वजूद ज़मीन जे करे आ। जेकॾहिं तव्हांजी जाइ ते को ॿियो हुजे हा न त वॾनि समेत रड़के वञासां, रड़के वञासां। ॾिस हिकिड़ी छो त सोडल जी छड़प हाथी आंदो न चुरे। गुस्ताख न थी सोडल, गुस्ताख न थी। तू मुखे मजबूर तो करे, मजबूर तो करी इन ॻाल्हाइण ते। ॿुध, अॻ में मुंहिंजा सरदार साईं इन लहजे में ॻाल्हायो अथम। ॿुधाए। सोडल यार, तू ॾाहो सेबतो माण्हू थी ऐं तिखो तो थी। गोहर मुझे अंदर में पाए ना है, हाँ? ना है मुझे अंदर में पाए, आहे, आहे अंदर में पाए। सड़ी रख थी वियो आ, सड़ी रख थी वियो आ। सिर्फ एक दफ़ो सामत में अचा, दादन सां ॿीहर पलांत कंदुसि। मां सोडल न शहबाज जी हवेली ते हमलो कंदुसि या शहबाज जे वजूद खे विसारींदुसि। मुंहिंजे ॻोठ ऐं घर ते हमले जी बेवाजिबी खेनि महांगी पड़ पवंदी। मूं इस्माइल खे जाइज़े जे लाइ मोकिले छॾियो आहे। छाजो जाइज़ो? त जे शहबाज शहर निकिरी वञे त फौरन ॿुधाए ऐं हवेली जो बि जाइज़ो वठी अचे त किथां सिधाए तो हमलो कजे ऐं कामयाब थिजे। को ॾिसी वठेसि त जीअरो मोटलो कोन सुञाणींदसि। शहबाज सोडल ऐं संदसि कबीले जा हंथा न थियमि न त शफर ना बजाए कफन ॾिजो। सरदार ते हमले जी मूंखे कावड़ न आहे। असांजे कबीले जे सरदार ते हमलो थियो आ। छा मूंखे कावड़ न हूंदी? आहे कावड़। ॿिए तरफ़ औरतूं असांजे कबीले जूं यरगमाल आहिनि। इहा बाहि घटा जो हमले में हिते आयुसि, पर सरदार खणी मूंखे उखियुनि ते खयो आहे। ॿुधाए गौर, बाहि मूंखे वठे या न वठे? तुंहिंजी बाह? ॿुध सरदार, मूं तरस खाई पंहिंजी घरवारीअ खे सावरे मोकिलियो पंहिंजे माइटनि सां मिलण जे लाइ। जॾहिं उते वई त शफन ज़ोरी ज़बरदस्ती हुनखे घर में विहारे छॾियो आहे। मां सिर्फ़ु ठीकु थियां ॾिसजांइ सरदार, हिक जे बदले में, हिक जे बदले में ॿ बाहूं खणंदो मां। सरदार, असांजी बिरादरी जो कंध झुकी वियो, हाणे कंध झुकी वियो। हाणे शफन जी धुर चवंदी असां पहुचाया आहियूं। ऐं सोडल वटि नंग पतो ई कोन्हे। ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान सही। अञा सोडल मोह न आहे गोर, सोडल अञा मोह न आहे, सिर्फ जख्मी थियो आहे। ॾिसजांइ इन्हीअ शफन जी मां शिकिल बिगाड़े छॾींदुसि, शिकिल बिगाड़े छॾींदुसि। सांस केरु सुञाणे बि न सघंदुसि।
छो त ढल जी सट हाथी हंधों न चुरे शफन आए छा खुदा हाफिज रेस इधर इधर अजगर जी बाबा साईं मूंखे तो ते फखुरा मारोट शबीरा शबीरा शाहबाज खान ॻोठां निकिरण वारो हो निकिरी वञे हा पर गाॾीअ में खलल हुयुसि हाणे मथे रस्ते सां वेंदो उते पते छा हाओ कोन सुञातऊं चयोमान धनार आहियां पाणी पीअण आयो आहियां शफन शाहबाज न बचे दादन बचे त बाबो लॻे बेवकूफ़ गार तो ॾी पाण खे बस वञो हिम्मत ऐं हुचारीअ सां कन खोले ॿुधी छॾियो अॼु जो मौक़ियो ज़ाया थियण न खपे ऐं ख़ाली मोटियऊं त मूंखे मुंहुं न ॾेखारजो भूल को न कर उल्को तू न कर ख़बर हुनखे पइजी वेंदी त घणे बि असो ओ त शफन छेड़ आहे छेड़ ओ हिते कदम न वधाइजो अचो शहबाज खान तोखे हाणे ख़बर पवंदी त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे हा डरणो नाहे गौरव परवेज खान पहुचे त सोचा तो ईंदड़ इलेक्शन में बीहारियांसि वोट थोड़ा आहिनि सरकार 20,000 वोट पंहिंजी बिरादरी जा आहिनि 10,000 वोट ख़रीद करे वठंदासीं बड़े गहो चढ़ी वेंदो तव्हां पाण छो नथा बीहो केबला असेंबलीअ में वञिजे त ॻाल्हाइजे न बाक़ी ख़ाली वञी ख़ामोश वेही रहण ऐं कुर्सी वालारण सुठो कोन थो लॻे गौर बेशक जेको आवाम जो कम कंदो ऐं ॻाल्हाईंदो उहो भलो मुंहिंजे ख्याल में थाणे खां थींदा हलो त पुलिस दादन खे को ट्रको जे ट्रको दादन जे दिमाग़ में खलल घणो आहे कुदरत जो शान आहे साईं ॾेढिरी ज़ुकाम मौला जो आहे शान साईं हू ॾिसो अचे तो धीअ मानी सुठी न पचाई अथम छा न दी तुंहिंजे हथ में वॾो सवादु आहे शायदि नूरीअ खे ख़राब थी लॻे न मासी ईअं नाहे मानी सुठी आहे खाए नथी दिलि नथी चवे मासी
छो? अमा नज़ीर जो अरमान ॿेर जे कंडे जीअं अंदर में अटकियल आहे। मानी खाइण ते दिलि कोन थी चवे। छा जो अरमान? कहिड़ो अरमान? जेको इल्ज़ाम हणी वियो आहे सो विसरी वई। हुन ते का मयार नाहे। हू पंहिंजी जाइ ते सही आ। सही आ? हा नूरी, असांजी बिरादरीअ में तकरार बि आहे त असीं हुन जी नज़र में ग़ैरवट आहियूं। हुनखे ग़लतफ़हमी थियणी आ तॾहिं ईअं कयाई। नाहियूं ग़ैरवट, हिते को कंडो लॻो आ? इहो त शबाना ऐं दादन जो वड़ा नूरी। असांजे मामूल मुताबिक़ त असीं ग़ैरवट आहियूं न। खदीजा सही आ नूरी। असां तव्हांखे अखियुनि में विहारियूं, जीअ में जायूं ॾियूं, पर तव्हांजा मर्द ग़लति सोचींदा ऐं ग़लतफ़हमीअ में त हूंदा न। अहिड़नि मर्दनि ते हिकिड़ी गोली ख़र्च कजे, मां मरी वेंदसि, पर नज़ीर ॾे कॾहिं कोन वेंदसि। को दुश्मन न हुजे दर ते। एहतियात सां दर खोलजांइ अदी। तू दिल जाए कर अदी, अल्लाह ख़ैर कंदो। मां या मज़हर चाची शबाना। भली है मज़हर पुट। बिस्मिल्लाह चाची, दादन जो न्यापो आयो, हली आयुस। अच अंदर अच, बाहर बीठो छो आई? जावेद जी सर। वज़ीर खे खणजे हा। दादन जी धमकीअ सां गुम थी वियो आहे, नज़र ई न आयो आहे। कीअं खणजे सा सर? दादन अजायो ॾमरियुसि थी वेंदो आहे। ओचिते हमले या घेरे में बहादुर बि बेवस थी वेंदा आहिनि। वज़ीर छा आहे? सर गार्ड खे होशियार हुजणु घुरिजे, गिफ़लत न करे न। मां नथो सम्झां। पोइ अॻु में ॻाल्हि कयो आहे त ॻोल्हे वठां सां। तकलीफ़ में हुजण जे करे ज़हन तां लही वियो, तकरार लॻा पिया आहिनि। किथे बि का गड़बड़ थी सघे थी। अलाह ख़ैर कंदो, ख़बरदारी सां निकिरी हलंदासीं। हाणे त को ॿियो चारो बि कोन्हे को। असल में शहबाज़ जी बिरादरीअ खां अलावा पंहिंजी बिरादरीअ जे शरपसंदनि जो बि ख़तरो आहे न। शान जी ॻाल्हि पिया कयो? हा न। शान ते एफआईआर दर्ज करायो? न। छो सर, इन इलाज कीअं थींदो? एफआईआर में नामालूम ॼण आइबा, पोइ ॻाल्हियूं कबसि त ईं छो थो करे? कंहिंजे चवण ते थो करे? आख़िर मूंसां छो वेर विधो अथई? हिकु त मञींदो कोन, ॿियो एफआईआर दर्ज थी वेंदी त पोइ शायन कीअं सोगो थींदो? नामालूम में ॾिसण ऐं सुञाणण वारो ऑप्शन रखबो। एनसी कटराए बि, एफआईआर त कॾहिं बि कटराए सघिजे थी। जीअं तव्हांखे मुनासिब लॻे सर। इहो ई मुनासिब आहे जावेद। जावेद साम्हूं हथियार बंद। मुर्सी अहमद सां निकिरी हल। एहतियात सां। जी सर। जल्दी निकलो, जल्दी निकलो। हाणे यो ढूल सुजान बंद कर त कहीं न कतर जेडी मल दिसिस रोज राड़ो पिटको मुखे गणती सारंग जी ऐं हिन खे रण अखियुनि ते आ। माइट सुजंस था, बाकी सारंग के सारींदे तप तो चढ़ेस। मामी मत कर कुछ छंदी है न त मुडी काती खणी कोई कपे उछले छन से घिटी में मनूस जडे का आया ही न त सुख जो सा कोन के तुम को न को मलालो आहे इन में मुझो केड़ो कसूर? अधे के चवा थी छा चंदे? हां पंजे ने अध खोपड़ी अधे के छा कंदो धाणो के? धाणो धन किया निधन की ना है। अधे के चवंदस तो सारा कने वठी वने ना है जरूरत अधे साविंदी आई वनी बेहतर सारंगला मुसीबत पैदा कंदी।
मुसीबत मां पैदा कंदसि न तॾहिं मुसीबत में त विधो अथसि तॾहिं त शहर जे वॾी अस्पताल में पियो आहे मस सामत में आयो आहे त उते वञी वरी केस नुक़सान जो सोचो अथई तू सदाई गलत सोचींदी आई मामी चुप थाणो गलत छो सोचींदी तुझे मथे में सारंग खां जिंद छॾाइण जो खलल आहे हिसाब वठंदी सैं अञा छा हिसाब वठंदी आहे मामी चुप कर न त चिचड़ीअ खां रद्द कंदी सैं बाहर निकल शफन पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था ही पत्थर जा माण्हू इंसान